तव्हां जे ठा में मूं मीर जे लाइ त कुझु कोन चयो हुयो भई तव्हां हुनखे विच में छो आनो बाक़ी तूं छा थो चईं नवाब खान त मीर खे विच में अकेलो छॾे ॾियां मरण जे लाइ बाक़ी सॼी संगत खे अची गॾु कयां जावल मीर ऐं मूसा पाण में मिली विया आहिनि ही न सिर्फ़ मुंहिंजे लाइ पर तुंहिंजे लाइ बि ख़तरनाक साबित थी सघनि तो लाइ नवाब खान तो लाइ ख़तरनाक थी सघनि था पर मुंहिंजो करे रुख कोन कंदई हिन मां साफ़ ज़ाहिर आहे त तूं पंहिंजी पूरी संगत खे मुंहिंजे ख़िलाफ़ थो तयारु करीं वहम नवाब खान इहो तुंहिंजो वहम आहे इहो अवाम न पर हक़ीक़त आहे सजावल जेकॾहिं संगत तुंहिंजे चवण में हुजे हा न त पोइ मूसा ऐं मीर कॾहिं बि मुंहिंजे ॻोठ में दाख़िल थी करे हमिलो न कनि हा हिन लाइ त मां हिते आयो आहियां सजावल हाणे रोकण जे लाइ न पर जेकॾहिं मूं हुननि खे डर ॾिनी न त हू मुंहिंजी गिचीअ में पइजी वेंदा नवाब खान मां तोखे नथो रोकियां पर पोइ बि तव्हां उन्हनि खे नथा रोके सघो तूं नवाब खान जी ताक़त जो अंदाज़ो ग़लति लॻायो आहे सजावल तव्हां ज़ोर लाइ ॾिसो नवाब खान मां विच मां निकिरी थो वञां जॾहिं ज़ोर लाइ थकिजी पओ न पोइ मूंखे इतला करे छॾिजांइ हुकम हाणे सभिनी खे मुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो